एडिशनल कमिश्नर 2 हैदराबाद फारूक शहजाद कुरैशी उडेरोलाल में जारी ज़िमनी इलेक्शन में पोलिंग स्टेशन जो दौरो कयो। एडिशनल कमिश्नर 2 हैदराबाद फारूक शहजाद कुरैशी यूनियन काउंसिल हुसैन हिंगोरो में जारी ज़िमनी इलेक्शन में पोलिंग स्टेशन जो दौरो करण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बदीन साधू ऐं उडेरोलाल जी पोलिंग स्टेशनुनि जो दौरो कयो आहे। सिंध हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन जे हुकमनि ते साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कराई वई वञे, इंतज़ाम बहितर कया विया आहिनि। बिजली ऐं पाणी जी अदम दस्तियाबी ते हिन मक़ामी इंतज़ामिया खे फौरी हुकुम जारी कया ऐं चयो त वोटरनि खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं, जंहिंमें कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।